एक अहिड़ो इंसान जंहिं न रुगो पाकिस्तान पर पूरी इस्लामी दुनिया जो नालो साइंस जे मैदान में रोशन कयो आहे। Professor Sheldon Glashow. एक अहिड़ो ई ज़हनी इंसान जंहिं जे बारे में चयो वेंदो आहे त पंहिंजे वक़्त खां अॻु पैदा थियो हुओ। जी हाँ, मां ॻाल्हि करे रहियो आहियां प्रोफेसर डॉक्टर अब्दुल सलाम, जिन खे फिज़िक्स में दुनिया जो सभ खां वॾो एज़ाज़ नोबल इनाम मिलियो। Salam and Steven Weinberg. संदसि यादगार वीडियो में ॾिसंदासीं त कहिड़े लिबास में पेश The inventors of the Standard Model, both the name and the theory, were the toasts of the scientific community, receiving Nobel Prize. अस्सलामु अलैकुम दोस्तो, मुंहिंजो नालो आहे सजाद ऐं अॼु अव्हांखे कहाणी ॿुधाईंदुसि डॉक्टर अब्दुल सलाम जी। डॉक्टर अब्दुल सलाम 29 जनवरी 1926 ईस्वीअ ते पंजाब जे शहर जंग में हिन जो वालिद तालीम खाते जो सरकारी मुलाज़िम हुओ ऐं चयो वेंदो हुओ त अब्दुल सलाम नंढपिण खां ई बेहद ज़हनी This was the greatest surprise of my life to see him in the audience. And I started by saying, take an elementary particle and give it a quantum field. And his very first question was, what is an elementary particle? And I had a great difficulty in answering that question. He wanted to know whether a man could have a field associated with him, quantum field associated with him. Was a man an elementary object or not? And in the end, I had to silence him by simply saying, fine, if you know the answers to the questions you are asking, why don't you? जॾहिं हुन मैट्रिक जो इम्तिहान पास कयो करे टॉप ते मार्कूं खणी पंजाब जे माण्हुनि खे हैरान करे छॾियो। पोइ ही लाहौर गवर्नमेंट कॉलेज में पढ़ियो, जिते हिन स्कॉलरशिप ते कैम्ब्रिज यूनिवर्सिटी लंडन वियो। जिते हिन एज़ाज़ नोबल इनाम हासिल कयो। संदसि डॉक्टर अब्दुल सलाम खे छो नोबल इनाम मिलियो? जेकॾहिं तव्हांखे Salam, who I interacted with very strongly, starting in 1984 in Springfield, suddenly became very popular. In the very beginning when I came, Salam was here and Salam was very interested in higher symmetries of relativity. वीडियो में डॉक्टर अब्दुल सलाम जी नोबल इनाम बाबति ॼाण आहे त कमेंट में ज़रूर मूंखे ॿुधाइजो। साल 1979 में डॉक्टर अब्दुल सलाम खे नोबल इनाम सां नवाज़ियो वियो। फिजिक्स जी दुनिया में डॉक्टर अब्दुल सलाम खे पहिरियों नंबर ते आंदो वियो। Name. Professor Sheldon Glashow. जंहिं खे टॉप ते मार्कूं खणी ऐं पंजाब खे हैरान करे सॼे मुल्क जो नालो निशान रोशन कयो। डॉक्टर अब्दुल सलाम जॾहिं हू गवर्नमेंट कॉलेज लाहौर में पढ़ंदो हुओ त इहो ई सोचींदो हुओ त आउं अॻिते वधी एज़ाज़ नोबल इनाम हासिल कयां। डॉक्टर अब्दुल सलाम खे संदसि पाकिस्तान जो पंजाब जो वॾो शाइर अल्लामा इक़बाल पिणु चयो वियो त डॉक्टर अब्दुल सलाम खे सलाम आहे मुंहिंजो। सिंध जे शाइरनि बि डॉक्टर अब्दुल सलाम खे मञियो। जेकॾहिं वीडियो पसंदि आहे त वीडियो खे लाइक, सब्सक्राइब ऐं कमेंट ज़रूरु कजो, छो त अव्हांजी सपोर्ट खपे।
अल्लाह हाफिज। अगले वीडियो में ज़रूर मिला।